Construction high rise. Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. पीडीएम ने फैसला कर लिया है कि 31 दिसंबर साढ़े पार्टीज की क़यादत के पास इस्तीफ़ा जमा होंगे। मेरे पास धड़ाधड़ एक के बाद एक इस्तीफे पहुंच रहे हैं और इंशाअल्लाह ताला उस डेट से पहले मेरे जेब में सारे के सारे इस्तीफे होंगे। इसी केस को अपना सीसी के पास लेके जा रहा हूं कि हम अपना सिंध हुकूमत का कुर्बानी दें, हम अपना नेशनल असेंबली सीटें की कुर्बानी दें। अगर इसका ये मतलब हो कि हमारा इस्टेब्लिशमेंट का जिस तरीके से वो जाली अंदाज से हुकूमत को खड़ा कर रही है, उनको ये काम ख़त्म करना पड़ेगा। सोच समझ के अपने फैसले करेंगे, सोच समझ के अपने खास खेलेंगे और ऐसे खेलेंगे कैसे बहरान पैदा ना। इनके सिटिंग मिनिस्टर्स राब्ते कर रहे हैं, लेकिन मैं ना उन राब्तों को कोई अहमियत देती हूँ, ना उन राब्तों का मैंने जवाब देना मुनासिब समझा है कि एक इंसान 3 साल खुदाई लहजे में बार बार ये कहता रहा कि मैं एनआरओ नहीं दूंगा। अब वही इंसान पिछले 3 दिन से और उसके सारे हुकूमती अहलकार हमारे मुख्तलिफ सीनियर क़यादत से राब्ते कर रहे हैं। हुकूमत के ड्राहिंग लाए सिंध हुकूमत की कुर्बानी ॾियण वारो केस पार्टी जी CEC आॾो रखंदुसि। मुल्क की तारीख़ जो सभ खां वॾो लॉन्ग मार्च कंदासीं। हुकूमत ऐं सहूलियतकारनि खे घर भेड़ो कयो वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो जूं मरियम नवाज़ सां गॾु मीडिया सां ॻाल्हियूं। बिलावल चयो त लाहौर में तारीख़ी जलसो थींदो। PDM जा प्लान अॻिते वधण सां हुकूमत जी परेशानी वाज़े नज़र अची रही आहे। PDM में शामिल जमातूं अहिड़ी सूरत हाल पैदा थियण न ॾींदियूं जंहिं मां को ॿियो फ़ाइदो वठे। मरियम नवाज़ चयो त हुकूमती वज़ीरनि असां सां राब्तो कयो आहे, पर असांखे को बि जवाबु नाहे ॾिनो। इमरान ख़ान खे NRO न ॾींदासीं। नवाज़ शरीफ़ ऐं PDM सां मुक़ाबले जी दावा कंदड़ अॼु ॻाल्हियुनि लाइ तयारु आहिनि। मरियम नवाज़ चयो त लॻे थो त हुकूमत जो मुक़ाबिलो PDM सां न पर DJ भट्ट ऐं डेकोरेशन वारनि सां आहे। जाती उमरा में मुलाक़ात दौरान बिलावल भुट्टो मरियम नवाज़ सां संदसि ॾाॾी जे लाॾाणे ते ताज़ियत कई। मुलाक़ात दौरान लाहौर जलसे समेत हुकूमत मुखालिफ़ तहरीक ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। वफ़ाक़ी काबीना में उर्सो फेरफार। शेख रशीद घरू वज़ीर थी वियो। घरू खाते जो कलमदान वफ़ाक़ी वज़ीर एजाज़ शाह खां वापसि वठी शेख रशीद हवाले। वियालवे जो कलमदान वफ़ाक़ी वज़ीर आज़म स्वाती खे ॾिनो वियो। वज़ीर आज़म नारकोटिक्स कंट्रोल वारी वज़ारत आज़म स्वाती खां वापसि वठी एजाज़ शाह हवाले करे छॾी। अॼु वफ़ाक़ी वज़ीर तौरु हलफ़ खणंदड़ हफ़ीज़ शेख वटि नाणे खाते जो कलमदान बरक़रार। वज़ारतुनि में फेरफार बाद वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद ऐं एजाज़ शाह जो वज़ीर आज़म सां धार मुलाक़ात हो। ज़रियत मौजी वज़ीर आज़म इमरान ख़ान PDM जे जलसनि ऐं लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण जो टास्क शेख रशीद खे ॾेई छॾियो। नवाज़ शरीफ़ खे ॾे वापसि आणण लाइ क़ानूनी रंडकूं ख़त्म कयूं पियूं वञनि। इहा ई ऑपोज़िशन रही त इमरान ख़ान ईंदड़ चूंडूं बि खटींदो। घरू वज़ीर जी हैसियत में पहिरियों भेरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त ऑपोज़िशन वारा ॿुधाइनि त हू इमरान ख़ान सां ॻाल्हियूं नथा करणु चाहीनि त पोइ कंहिं सां ॻाल्हियूं कंदा। उहे रुॻो लुटियल दौलत बचाइणु चाहिनि था। मुल्की मईशत खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिश नाकाम बणाई वेंदी। पाकिस्तान खे परॾे मां न पर मुल्क अंदरां ख़तरो आहे। पंजाब सरकार तरफ़ां PDM खे 13 दिसंबर ते लाहौर में जलसे जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो। सूबाई इंटेलिजेंस कमेटी जे इजलास दौरान कोरोना जा केसिस वधण सबबि जलसे जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में मंज़ूरी ॾिनी वई आहे त जलसो करण ते PDM जे समूरनि अख़बारनि ख़िलाफ़ केसिस दाख़िल कया वेंदा। इजाज़त न ॾियण बावजूदि 13 दिसंबर ते मीनारे पाकिस्तान वेंदड़ रस्तनि खे बंदि न कयो वेंदो। ज़रूरत पवण ते रुॻो 2 रस्ता कंटेनर्स रखी बंदि करण जो फ़ैसिलो। इजलास बाद पंजाब जे कानून वारे वज़ीर राजा बिशारत चयो आहे त जलसे ऐं रैलीज़ लाइ सहूलियत मुहैया कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। इंतज़ामिया खे अहिड़ी हिदायत ॾिनी वई आहे। मुल्क में आइन जी बालादस्ती खे ख़त्म करण लाइ पार्लियामेंट खे ग़लत फ़ैसिलनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। नाजाइज़ हुकूमत ख़िलाफ़ तहरीक करण आहे। JUI सरबराह मुनव्वर फज़लुर रहमान कोहाट में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त चोर दरवाज़े मां आयल इमरान हुकूमत खे अवाम जी अमानत ते धारो हणण न ॾींदासीं। अवाम वोट चोरी जी इजाज़त न ॾींदो।
लाहौर में रैली कढण ऐं अवामी इज्तिमा जो नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ समेत समय कारकुननि ख़िलाफ़ 7 केस दाख़िल। रोड ब्लॉक करण, चिड़ ॾियारींदड़ तकरीर, कोरोना SOPs ऐं साउंड एक्ट जी भञकड़ी जा कलम शामिल। मरियम नवाज़ जंहिं होटल ते मानी खाधी उन होटल मालिक ख़िलाफ़ FIR दाख़िल थी वई। मरियम नवाज़ गुज़िरियल ॾींहुं रैली दौरान शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कयो हो। नून लीग जा 25 पार्लियामेंटेरियंस वॾे वज़ीर सां राब्ते में आहिनि। पंजाब जे कानून वारे वज़ीर राजा बिशारत जो इंकशाफ। राजा बिशारत दावा कई आहे त 2 हफ़्तनि दौरान नून लीग जे 10 MPs ऐं MNAs पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार सां मुलाक़ात करे पंहिंजी पार्टी बयानी जी मुखालफ़त कई। नून लीग में 2 धड़ा मौजूदु आहिनि, हिकु धड़ो वेड़ नथो चाहे। सिंध सरकार फ़नकारनि, शाइरनि, अदीबनि ऐं लेखकनि लाइ सिहत कार्ड जारी करण खां अॻु ॾुखिया शर्त लागू करे छॾिया। प्रोग्रामनि में 50,000 रुपयनि खां वधीक फीस वठंदड़ फ़नकार सिहत कार्ड हासिल न करे सघंदा। 65 सालनि खां वॾी उमिरि वारनि ॾाधड़नि खे सिहत जूं सहूलियतूं ॾियण खां इनकार। सकाफ़त खाते पारां जारी कयल प्रोफार्मा में चयो वियो आहे त रुॻो 45 खां 65 सालनि ताईं जी उमिरि वारा ॾाधड़ी सिहत कार्ड हासिल करण लाइ दरख़्वास्तूं ॾेई सघंदा। सरकारी मुलाज़मत रखंदड़ फ़नकार या अदीब सिहत कार्ड हासिल न करे सघंदा। फ़नकारनि शर्त रद्द करे छॾिया। फ़नकारनि जी तंज़ीम आसा मुतालबो कयो आहे त ॻरा शर्त ख़तमु करे मैनेजमेंट बोर्ड में फ़नकारनि खे नुमाइंदगी ॾिनी वञे। ऐं सिंध जी राजधानी कराची में सेफ सिटी मंसूबे तहत 10,000 CCTV कैमरास लॻाइण जो फ़ैसिलो। सिंध सरकार ऐं NRTC कंपनी विच में MOU ते सहियूं कयूं वयूं। 9 दिसंबर ते सिंध काबीना मंसूबे जी मंज़ूरी ॾिनी हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं। बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।